बुलड़ी शाह करीम जे आबादगार इताद पारा शहीद बिलू पंवर चौक ते चोलिस्तान 6 कैनाल ऐं कारपोरेट फार्मिंग के नाले ते सिंध जूं ज़मीनूं गैर मक़ामी कंपनियुनि के अलाट ख़िलाफ़ हिते ज़बरदस्त एहतजाज करे धरणो आयो वियो आहे। अचो त मुज़ाहिरनि खां पुछूं त उन्हनि जो छा चवणु आहे। सिंधु दरिया जेकॾहिं बंदि थियो त असां वटि पाणी कोन रहंदो, असांजो थर अॻे ई ख़तमु आहे, थर पार कर जा माण्हू अॻे ई बीमारियुनि में मुब्तला आहिनि, मरनि पिया बुख ऐं उन में। बाक़ी जेको डेल्टा जो ज़मीनदार हारी उहो तबिको तबाह थियो, जॾहिं ई तबाह थियो त समुंड जेको आहे सो उनजो पाणी चढ़ी ईंदो, असां वटि का बि शइ न बचंदी, इलाही बीमारियूं इलाही मर्ज़ निकिरंदा, पाणी हूंदो ई कोन, आबादियूं हूंदियूं कोन, असां पंहिंजे बचनि खे किथां खाराईंदासीं। असां सिंधी क़ौम इहो फ़ैसिलो कयो आहे, हाणे रत खां सवाइ ॿी का बि ॻाल्हि कोन्हे। असां तव्हांखे चऊं था त ॻाल्हियुनि तां हटी वञो, तव्हांखे चऊं था त इन छहनि कैलान वारी ॻाल्हि त हटी वञो बहितर आहे, पर तव्हां जेकॾहिं चओ था त असां वॾनि वॾनि माण्हुनि खे गोली सां उॾारियो, असां कंहिंखे जेल में रखियो आहे ऐं पंहिंजो कंहिंखे गोलियुनि सां उॾारियो, असां उहे गोलियूं हाणे पंहिंजे सीननि ते खणण लाइ तयारु आहियूं। असां हाणे गोलियुनि खां ॿियनि खां न डिॼंदासीं, छो जो उहे सुठा चौकीदार असांजी चौकीदारी ॾींदे शहीद थी विया। हाणे उहे न आहिनि, हुननि जो आवाज़ु असांजे सीने में आहे। हाणे उन्हनि असांखे सेखारियो आहे, उन्हनि जो आवाज़ु असांजे अंदरि मां ॻाल्हाए थो त हाणे असीं चौकीदार आहियूं, असां पंहिंजे सिंधु जी चौकी पाण ॾींदासीं। जेको दुनिया में इनकलाब आया आहिनि पाणी जे करे आया आहिनि, पाणी असांजी हयाती ज़िंदगी सभु कुझु पाणी आहे, इन करे हीअ कैनाल नामंज़ूर कया वञनि, हिनखे ख़तमु कयो वञे। जे असांजो पाणी बंदि कयूं त असां जहिड़ो कंदासीं, असां सभु सिंधी वेंदासीं, जहिड़ो कंदासीं सभु सॼी सिंध जा माण्हू कॾहिं बि कोन छॾींदासीं, उन सां असीं विढ़ंदासीं। असांजो जहिड़ो आहे उन्हनि सां, अॼु बि जहिड़ो आहे, सुबुह जो बि जहिड़ो आहे। असीं हाणे मां ख़ामोश करे करे थका आहियूं, असां बश्क कॾहिं बि कोन कंदासीं। असांजी आर सां जहिड़ो थींदो असीं विढ़ंदासीं, सिंधी बचो बचो मरंदो। 6 कैनाल कटिया पिया वञनि, इहो असांजे ज़िंदगी ऐं मौत जो सुवालु आहे ऐं इहे जेके से बंदि कया वञनि। जेकॾहिं न त माण्हुनि में ऐं आवाम में, सिंधी आवाम में एतिरो त जज़्बो आहे, थी सघे को ॿियो नारो हणी वठनि। जीअं बलोचिस्तान में अलॻि जूं ॻाल्हियूं हलनि पियूं त असांखे तंग कंदो, त थी सघे असां बि को अहिड़ो नारो हणी वठूं। सिंधु दरिया ते 6 कैनाल कढी सिंधियुनि जो जापो सिंधियुनि खां ख़तमु कयो, जेको असांखे कंहिं बि सूरत मंज़ूर कोन्हे। असां हर सतह ते इनजी मज़म्मत बि कंदासीं ऐं इनजी मज़ामत बि कंदासीं ऐं करियूं पिया। चाहे असांजी राइस मिलूं आहिनि, पर इहे राइस मिलूं असांजूं अॼु किरोड़नि जूं आहिनि, जे अगरि पाणी न थियो त सुभाणे असीं इहे कबाड़ी रेट ते 3 दॿनि जे रेटनि ते खपाईंदासीं। छो हर शइ जो ॿिज पाणी आहे। जे अगरि पाणी हूंदो त मुल्क में ख़ुशहाली हूंदी, पाणी हूंदो त मुल्क में आबादी हूंदी ऐं आबादी सां ई असांजी सॼी सिंध सरसब्ज़ ऐं आबाद आहे। तंहिंखां इहा असीं हर सिंधीअ खे, हर बचे खे, हर मज़दूर खे इहा ई अपील कंदासीं, उथो जागो, पंहिंजी सिंध लाइ ऐं पंहिंजी सिंध लाइ आवाज़ु उथारियो। ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त वफ़ाक़ तोड़े सिंध हुकूमत जूं अख़्तियारियूं चोलिस्तान 6 कैनाल रिथा तोड़े कारपोरेट फार्मिंग जे नाले में सिंध जे ज़मीनुनि जी अलाटमेंट रद्द करे सिंध जो आवाज़ु ॿुधनि। उस्मान पंवर, KTN न्यूज़, बुलड़ी शाह करीम।